अॼु असां जेके सांगण खां दोस्त आया आहियूं हुर तहरीक के हवाले सां जेके माग आहिनि मकान आहिनि या जमायत फ़क़ीर जेका तारीख़ हिस्ट्री आहे हुर तहरीक के हवाले सां उन तां हींअर सॼी सिंध में हर जाइ ते कमु थिए पियो। और ॿिया जमायत जा दोस्त जमायत खां सवाइ ॿाहिरि तमामु जेका पढ़िया लिखिया माण्हू आहिनि इल्मी अदबी दोस्त हाणे हुर तहरीक खे मञीनि पिया सम्झनि पिया। सोरी बासारी तमामु वॾी तहरीक हुई। त उन सिलसिले में अॼु असां हिते जरवार जे लोढ़े जी तारीख़ी हंध ते पहुता आहियूं जिते तव्हां साईं पाण पंहिंजो तारीफ़ करायो। मुंहिंजो नालो साईं अली असगर फ़क़ीर जोयो जी वालद हाजी अहमद फ़क़ीर हुर मुजाहिद जोयो। मुंहिंजो चाचो हिन लोढ़े में क़ैद रहियो। चाचे जो नालो छा हो साईं? हाँ दिलमराद फ़क़ीर जोयो जी दिलमराद फ़क़ीर जोयो। डॉक्टर रहियो। डॉक्टरी बि त लोढ़े मां ई सिखियो। डॉक्टरी हाँ उहो ईअं सिखियो हाँ जो जेके कैदी मतिलबु मिसाल जेके क़ैद कयूं वेठा हुर हाँ उन ॿारनि खे जेकी तकलीफ़ थिए डॉक्टरी जे लाइ पोइ हिकिड़ो डॉक्टर मुक़ररु हो सॼनि ते। पोइ उन डॉक्टर चयो त को फाइनल पास छोकिरो आहे। हाँ उन्हनि चयो त दिलमराद फ़क़ीर हिकिड़ो आहे। हाँ त इहो मूंखे उन दिलमराद फ़क़ीर जो ॻोठु कहिड़ो हो? ॻोठु ॻोड़ेलो 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 दावत में। हाँ ॻोड़ेलो दावत में पहिरीं दावत असांजी त सॼे ज़िले घोटी में ॻोड़ेलो थी। हाँ जोइन फ़क़ीरनि जी सॼे ज़िले में हिकिड़ी दावत थी। इहा संगत कहिड़ी आहे? संगत गमा। गमा चौकी। हाँ हाँ हाणे वापसि पंहिंजे हिन मौज़ू ते अचे त तुंहिंजो अलीमराद फ़क़ीर हिते जॾहिं दिलमराद फ़क़ीर क़ैद रहियो हुई त पोइ उन खे डॉक्टरी बि सेखारियूं। पोइ हुननि छा कयो त पंहिंजो जेके हुया फ़क़ीर हुर उन्हनि जी ख़िदमत कयूं ऐं उन खां पोइ छा कंदा अंदरि ॿार बच्चा क़ैद हूंदा मर्दनि खे हाज़िरी लॻाए छॾे ॾींदा अंग्रेज़ ॿार। बाबा तव्हां मज़दूरी करे पंहिंजे ॿारनि जो पेट अची पालियो। जी पोइ उहे मिसकिन मज़दूरियूं करे पोइ अची शाम जो हाज़िरी लॻाए पोइ ॿारनि खे अची पंहिंजो पेट गुज़र सफ़र कंदा हुआ। सम्झे साईं सिकोटी चइनि तरफ़ ॿार हूंदा हुआ साईं चइनि तरफ़ माना बैलगाड़ी मथां घुमे पई। माना हिन जेको लोढ़ो जेको हुयो जरवार वारो ये घणा लोढ़ा के जेके आहे से कचिन भितियुनि जा ठहियल हुआ। हीअ तव्हां ॿुधायो त लोढ़ो जी सो बाक़ाइदे ॾींघरनि सां लोढ़ो ठहियल हुयो। ॾींघरनि सां ॿाहिरि लोढ़ो अंदरि जेकी पकियूं सिरनि सां बिल्डिंगूं हुयूं कुझु कुझु जेके हुया दफ़्तर वग़ैरह उन्हनि जा उनखे ॿाहिरीं साइड पकी हा अंदरी साइड कची सिर हुई। ऐं हू बुर्ज जेके मथां बीठल आहे बुर्जनि जो तव्हां कीअं जेके मुहाफ़िज़ हुन जा बीठा हुआ मिलिट्री जा सरकार जा उहे सिक्योरिटी 4 मारा लॻल हुया असांखे चइनी क़िबलनि। हिन जो दरवाज़ो कहिड़े पासे कयो? मेन इहो कहिड़े तरफ़ खां? न इहो तरफ़ कहिड़ो आहे? ओभर तरफ़ खां जो मेन गेट हो। मेन गेट हो। ऐं पोइ जेको जीअं तव्हां ॿुधायो था त उहो डॉक्टर जेको हिकिड़ो मेन डॉक्टर उन डॉक्टर जो नालो अचे इलियास डॉक्टर महाजर हुयो। इलियास महाजर। हा हा उन इनखे सेखारी डॉक्टरी। उन जो हाणे पूरो ख़ानदान डॉक्टर आहे दिलमराद फ़क़ीर जो पोयों। सम्झो साईं जी इन सिलसिले में उहो उन जो उस्ताद हुयो। उन खे पोइ जेको हुर मिजाज वीचारा कुराड़ा हुजनि पोइ दिलमराद फ़क़ीर खे चवंदी यार फ़क़ीर सिक रिपोर्ट कर असांखे कुझु ॿाहिरि घुमूं। हा उन खे कॾहिं सिक रिपोर्ट चङनि वीचारनि कुराड़नि खे वठी पोइ उन्हनि खे चङा चोखा खाधा खाराए पोइ ॿाहिरि वठी ईंदो उन जी मार्फत। पोइ खीर बीर ते मां पाण चेक कंदुमि। खीर हिते जेका लोढ़े में जेका हाज़ुरी थींदी फ़क़ीरनि जी उहा हाज़ुरी कीअं थींदी? को सिस्टम कीअं ॿुधाईंदा? हाज़ुरी सुबुह जो जीअं वञो उन्हनि खे कढी छॾे बाबा ॿार बच्चा तव्हां जा हिते वेठे हुजनि तव्हां वञो पंहिंजो मज़दूरी करे पंहिंजनि ॿारनि जो खाध खुराक पूरो कयो। पोइ मज़दूरी करे मोटी अचनि शाम जो सौदा सीध वठी अचनि माना हिकु क़िस्म जो खुलियल क़ैद खानो ईअं चइजे। अंग्रेज़ सरकार जे तरफ़ां हिते हुरनि जे लाइ पोइ छा इंतज़ाम कहिड़ो हो? मज़दूरी त उहो पंहिंजी कंदा खाधो पीतो कीअं भला हुनखे छा मिलंदो? पंहिंजो खाधो पीतो पंहिंजो कयो। थोरो घणो उन्हनि खे जेकी डॉक्टरी सपोर्ट ही उन अंग्रेज़नि जी तरफ़ां ॿियो का सपोर्ट कोन्हे न तइलीम जो न ॻाल्हि न पंधु का शइ न आहे। साईं उस्ताद निज़ामानी बि हिते आयल आहे सांगण खां दोस्त। साईं उस्ताद निज़ामानी असांजो लेखक आहे राइटर आहे। साईं तव्हां बि कुझु पंहिंजे व्यूज़? हाँ बिल्कुलु हीअ असांजो जेको असां बीठा आहियूं हींअर जो ही जेको पंहिंजो जरवार जेको आहे तारीख़ी हिन जा आसार मां सम्झा थो कोई मस्जिद शरीफ़ आहे। बाक़ी कुझु कोन बचियो आहे। जीअं साईं ॻाल्हि कई अथई ओपिन जेल जी हूंदा हुआ ईअं हूंदो ऐं जमायत जे फ़क़ीरनि खे माना एॾनि इलाइक़नि में क़ैद कंदा हुआ जिते माना वेझी आबादी न हुजे तकलीफ़ में हुजनि। हा साईं माना मक़ामी माण्हुनि खे ॿिए पासे मोकिलींदा हुआ ऐं ॿिया माण्हू वरी हिते रखंदा। मिसाल तौरु सांगड़ जा माण्हू हिते रखियूं ऐं हितां जा माण्हू वरी झोल या बदिली कंदा हुआ जी माण्हुनि खे तकलीफ़ थिए। पूरे हिंदुस्तान में 20 कैंप हुआ गॾियल जेको हिंदुस्तान हो पोइ पाकिस्तान चवंदो उनमें 12 कैंप हुआ हुर कैंप अहिड़ियूं ऐं 8 जेके मौजूदा हिंदुस्तान में त पूरी जमायत खे जेको आहे 20 कैंपनि में क़ैद कयो वियो ऐं अहिड़नि इलाइक़नि में रखियो वियो जिते माना उन्हनि लाइ का बि अहिड़े क़िस्म जी सहूलियत कोन हुई ऐं हू वीचारा तकलीफ़ में पंहिंजी मज़दूरी पाण कनि ऐं मज़दूरी बि छा कनि अहिड़े गैर इलाइक़े में किथे वाक़िफ़ ई न आहे त माण्हू हुते छा कहिड़ी मज़दूरी कंदो हूंदो उहो अंदाज़ो तव्हां अॼु बि लॻाए सघो था। हीअ कैंप आहे वारिया आहे जोही आहे अहिड़ा इलाइक़ा हुआ जेके आबादी खां परे हुआ। सो मां सम्झां थो त ॾाढी हिकिड़ी वॾी क़ुर्बानी जी हिकिड़ी तारीख़ आहे
जेका हले पई साईं तव्हां हिन खूहीअ जे बारे में छा आहे? छो त ॿ खूही आहिनि, हिकिड़ी जेका केसर खान बोज़ार कोटराई ऐं हिकिड़ी हीअ आहे। हिन जो पहिरीं तफ़सील ॿुधायो त हीअ कीअं हुई भला? ही कौड़ी पाणी बिल्कुलु ज़ाहिर हो। हा, पोइ पाण करे हिननि खे अर्ज़ु कयूं, माना हज़रत सूरज जिन खे सूरजनि खे अर्ज़ु कयूं साईं केमहिल साईं पाणी न आहे, ॾाढा तंग आहियूं, ॿार बचा तंग आहिनि। पाण करे हिननि भितर पढ़ी ॾिनो मिटी जो, त मुंहिंजा खूह खे सलाम वञे ॾियो, ऐं भितर उछलियोसीं मिठी थी वई। मालिक जी महिरबानी। इन खां सवाइ जेको जमायत खां असां ख़बर वठी आहे त जंहिं माण्हू जी थोरी बि चङाई आहे त उन चङाई खे काउंट कजे। त ईअं चवंदा जॾहिं हीअ कौड़ी ही त उन नमूने सां वरी हिते जो तरफ़ जेको आहे रईस सरदार केसर खान बोज़ार जेके फ़क़ीर ॿुधाइनि था, उन्हनि बि उहो बि हमदर्द माण्हू हो, चवंदा उन्हनि खे बि लोड़े जे किन माण्हुनि या फ़क़ीरनि जो अहसासु थियो त उहो हिते हली आयो। ऐं हिते हली अचण खां पोइ जॾहिं हुननि खे चयूं त जेको सो हीअ हाणे खूही खोटाई वञे त पोइ उन नमूने सां हिन खां चवंदा साम्हूं ॿाहिरि जेका आहे उहा खूही बि खोटाए वई। ॿी साईं शाह साहिब जे हवाले सां सवेल कंहिं ॻाल्हि कई साईं मोहम्मद शाह त जेको खूही मिठी थी, इहो कंहिं ॻाल्हि कई, तव्हां ॿुधाई कंहिं? इहो तव्हां ॿुधायो थोरो वेझो अचो, छो त मेलूमात साईं जीअं त माना पीर मोहम्मद शाह गादी नशीद माना गड़ी चाकर तो उहो उन खे कैसर खान चयो त माना कैसर खान लोड़ो हुयो जरवार वारो, इन में जमायत क़ैद हुयो और फ़क़ीर उन्हनि खे तव्हांखे कोई तकलीफ़ वग़ैरह उन्हनि अर्ज़ु कयो पाणी कौड़ो आहे, असांखे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। त उन माना कैसर खान खे चयो, कैसर खान पीर मोहम्मद शाह एरिया जेको आहे पाणी कौड़ो आहे, पाणी कौड़ो आहे, उन हिसाब सां कैसर खान खे चयो त पाणी जी तकलीफ़ आहे। कैसर खान चयो खूह मां खोटायां थो। मोहम्मद शाह बुज़ुर्ग माण्हू हो, सैयद माण्हू, पीर साईं सरदार जो मुरीद पर अला वारो हिकिड़ो पोतर बुज़ुर्ग हो, दरवेश हो। उनखे चयो त हाणे तूं अहिड़ी जॻह तजवीज़ कर जिते पाणी मिठो निकिरे, पोइ ख़र्च मां कयां थो ऐं मां खूह हणाए ॾींदुसि। पोइ मोहम्मद शाह उहा जॻह तजवीज़ कई जिते पाणी मिठो निकितो। कैसर खान उहो खूह खोटाए तक़रीबन साईं 20 एकड़नि में थींदो। इन जा पासनि खां चानी तरफ़नि खां जीअं साईं ॿुधायो त मारा वॾा ठहियल हुया, मोर्चा थंभनि ते ठहियल, उहे असां पाण ॾिठा साईं। हा, हाणे उहे ख़तमु थी विया। चइनी तरफ़नि खां उहे साईं थंभा सीमेंट जा उसरियल हुया। लोड़ो असां ख़तमु थी वियो, पोइ लोड़े जे अंदरि हुया या ॿाहिरि लोड़ो उन्हनि जे ॿाहिरियां हूंदो। बनावट कीअं इमारतनि जी अंदरि छा ठहियल? अंदरि कोठियूं हुयूं, अंदरि साईं झुगियूं हुयूं, छपरियूं हुयूं जमात जे रहण जे लाइ। कतार में हुयूं। हा, उहे ख़बर न आहे। उहे असां हींअर जेके असां हिते ॾिठियूं आहिनि ऑब्जर्वेशन में ख़बर थी पए त मिसाल हिकिड़ो त जेको ओभर जी तरफ़ तव्हां चओ त मेन गेट हो, चारी पासे बुर्ज हुआ, चइनी पासे जेको लोड़ो हो उहो कंडनि जो लोड़ो रखियो हुयो। ऐं साम्हूं जेके तव्हां ॿुधायो त हिकिड़ी बॉर्डर लॻी पई आहे, इन जे हिकिड़े पासे अंग्रेज सरकार जा जेके हुए माण्हू हुया, उन्हनि जी ऑफिसिस हुयूं, दफ़्तर हुआ, ऑफिसर हुआ, लोड़े जो मुंशी आहे, इहे माण्हू हिन में रहंदा हुआ। ॿिए तरफ़ तव्हां सही था चओ त जंहिं पासे ॿियो जेको ख़ाली प्लाट हुआ उन्हनि में ॿियनि लोड़नि में बि हीअं आहे त उहे जमायत जा माण्हू पंहिंजे ओसनि पासनि मां चवंदा पंहिंजी हिमत पाण तहत तव्हां पंहिंजी छपरियूं ठाहियो, छो त सरकार जी का बि डिपेंड कोन्हे। सरकार न सहूलियत सिहत जी ॾिए पई, न तइलीम जी उन का मुनासिबु आहे, न को खाधो पीतो मुनासिबु आहे, मज़दूरी बि माण्हू पंहिंजी कनि। इवन हीअ जेके तव्हां चओ था त जेको हीअ पंहिंजी छपरा, पंहिंजे घर रिहाइश गर्मी सर्दी जे लाइ, उहे बि तव्हां ॾिसो फ़क़ीर पंहिंजा पाण ठाहींदा हुआ। माना महिनत मुशक़त उहे माण्हू करे जेको कैदी आहे, अंग्रेज माना कैदी खे त कैदी जो राइट आहे, कैदी जो हक़ आहे, त उनखे जेके का शइ ॾियो त हू हुकूमत जंहिं कैद तव्हां कयो वेठो आहे त उहो हुनखे जेको खाधो पीतो शइ शिकिल सभु ॾे, पर हिते हुरनि सां इहो कोन्ह थियो आहे उन क़िस्म जो। ऐं हीअ मस्जिद आहे ॾाढी ज़बून हालत में, जेका उन वक़्तु इस्लाम जे हवाले सां, मुस्लमान जे हवाले सां माण्हू निमाज़ पढ़ंदा हुआ। दर्स भला जेको स्कूल हो, भला तव्हां ॿुधो स्कूल कोई स्कूल कोन हुयो, उन्हनि त चयो जाहिल रहनि, जीअं असांजे हेठां रहनि न पढ़ाई थी त वरी तो होशियार थी वेंदा। जानो पियो हीअं तव्हां सवेल चवणु पिया चाहियो साईं त हींअर जेको हिन जी का बाउंड्री आहे जिथे माना उहो बंगलो शरीफ़ ठहियल आहे, उते कुझु माण्हू जेके कब्ज़ो करणु चाहिनि था, त इन खे माण्हू थोरो हाईलाइट करे त जीअं हीअ तारीख़ी जॻह आहे त हिन तारीख़ी जॻह विरसे खे पाण बचाए सघूं ऐं माण्हू हुनखे कब्ज़ा करे, हिनखे त हीअ आसार क़दीमा खे वठणु खपे। इहो तव्हांखे बि ॿुधायो साईं हिते तव्हां पाण ॾिसो मुआइनो कयो कब्ज़ा खोर माण्हू शहर वेझो आहे साईं, उन जे करे थलो जेको आहे शहर खे वेझो आहे, दुकाननि जे हिसाब सां मौजूदु। छो त मेन रोड ते हाणे अची वियो त माण्हू जेके आहिनि कुझु मुफ़ादखोर माण्हू उहे चाहिनि था त असां पंहिंजी मार्केटूं पंहिंजी शयूं ठाहियूं, पर असांखे रस्तो रोड न हुयो, कचो माहौल हुयो न, तरक़ी कंदो वियो, शहर ठहंदो वियो, आबादी वधंदी वई त माना माहौल वधीक। तव्हां हिते जा लोकल माण्हू जमायत जा माण्हू चाहियो था त हिन खे जेको आहिनि सो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं हीअ जीअं तारीख़ी जॻह
जॻह ते तारीख़ी जॻह ते को बोर्ड लॻा हिनखे सेफ कयो वञे ऐं कब्ज़े खोरनि खां बचाए वञे ठीकु आहे अव्हांजी वॾी महिरबानी असां सांगण मां दोस्त आयासीं अव्हां असांखे इज़त ॾी कुर्ब अव्हांजी महिरबानी थैंक्स